सिंध जे डिंगी ऐं भंडार ॿेट ते वफ़ाक़ पारां सदारती आर्डीनेंस वसीले कब्ज़ो करे नवां शहर अॾण वारे अमल ख़िलाफ़ फिशर फोक पारां कराची जे इब्राहिम हैदरी वारे इलाइक़े खां डिंगी ऐं भंडार ॿेटनि ताईं समय ॿेड़ियुनि वसीले एहतजाजी रैली कढी वई। रैली में सिंध जे कॉमर्स पार्टियुनि, सिंध तरक़ी पसंद पार्टी, अवामी तहरीक, जिस्कम, सिंध यूनाइटेड पार्टी खां अलावा सियासी, समाजी, अदबी, शहरी तंज़ीमनि जे अॻुवाणनि समेत वॾे अंग में औरतुनि ऐं ॿारनि पिणु शिरकत कई। रैली इब्राहिम हैदरी मां ॿेटनि ॾांहुं रवानी थी त उन समुंड में पाक नेवी जे अहलकारनि सिक्योरिटी ख़दशनि जो जवाब ॼाणाईंदे रैली खे डिंगी ॿेट ॾांहुं वञण खां रोके वरितो, जंहिं बाद रैली भंडार ॿेट ॾांहुं रवानी थी वई ऐं भंडार ॿेट ते समुंड जो पाणी लही वञण सबबि रैली खे इब्राहिम हैदरी तरफ़ वापसि कयो वियो। जनत रैली में शरीक औरतुनि, ॿारनि तौर मर्दनि वफ़ाक़ पारां ॿेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ विच समुंड में नारेबाज़ी करे एहतजाज रिकॉर्ड कराए वरितो। इन मौक़े ते रैली में शरीक मुख़्तलिफ़ अॻुवाणनि, जिन में मोहम्मद अली शाह, डॉक्टर कादिर मक्सी, ज़ैन शाह, इलाही बख़्श बिकिक, आजिज़ जमाली ऐं ॿिनि लेखकनि तोड़े अदीबनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ पारां कब्ज़ो करे नवां शहर अॾण सां तरक़ी त पंहिंजे जाइ ते, पर लॻभॻि 8 लख मुहाणा बेरोज़गार जॾहिं त 25 लख आबादी मुतासिर थींदी। उन खां अलावा तमर जा ॿेला ख़तम थियण जे सूरत में माहौल पिणु बिगाड़ जे वर चढ़ी वेंदो। हुननि चयो त सिंध जे ॿेटनि ते शहर आबाद करण जे हवाले सां जारी कयल सदारती आर्डीनेंस गैर कानूनी ऐं गैर आइनी आहे। उन लाइ वफ़ाक़ सां गॾोगॾु सिंध हुकूमत इन आर्डीनेंस खे ख़तम करण में पंहिंजो किरदारु अदा करे। अॻुवाणनि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते जारी कयल सदारती आर्डीनेंस वापसि करे सिंध जे माण्हुनि में पखिड़ियल बेचैनी ख़तम कई वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी। हैदर सिंधी, HSTV, कराची।